अॼु अवां साम्हूं असां वटि ॿियो टॉपिक आहे इलेक्ट्रोलाइसिस। इलेक्ट्रोलाइसिस जंहिंखे असां सिंधीअ में चवंदासीं बरक़ी पाशीदगी। हाणे लफ़्ज़ मां ई ख़बर थी पवे पई त इलेक्ट्रोलाइसिस असुल में ॿिनि लफ़्ज़नि जी कॉम्बिनेशन आहे। हिकु आहे असां वटि इलेक्ट्रो ऐं ॿियो वर्ड आहे असां वटि लाइसिस। इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिसिटी यानी करंट। लाइसिस मीन्स ब्रेकिंग टुटण। यानी लफ़्ज़ असां वटि इहो इंडिकेट थो करे पियो त इलेक्ट्रोलाइसिस इट इज़ अ प्रोसेस। यानी इलेक्ट्रोलाइसिस बरक़ी पाशीदगी इहो हिकिड़ो अमल आहे जंहिं अमल जे अंदरि अ कंपाउंड और अ सबस्टेंस ब्रेक्स इनटू इट्स आयन्स। को भी मुरक्किब पंहिंजनि आयन्स में टुटी पवे इन द प्रेजेंस ऑफ इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रिसिटी। दैट प्रोसेस इज कॉल्ड द इलेक्ट्रोलाइसिस। यानी बरक़ी पाशीदगी जेकॾहिं डिफाइन कयूं त ईअं डिफाइन कंदासीं अ प्रोसेस in which a substance or a compound breaks into their ions। ions में टुटी पवे छा जी मौजूदगीअ में in the presence of current। यानी को भी substance को भी कंपाउंड करंट जी मौजूदगीअ में जॾहिं पंहिंजनि आयन्स में टुटी पवे त इन अमल खे सॾींदा आहियूं असां इलेक्ट्रोलाइसिस यानी बरक़ी पाशीदगी। हाणे जॾहिं कंहिं बि सबस्टेंस मंझां असां करंट क्रॉस कराईंदासीं त इहो जेको सॼो प्रोसेस आहे इहो असां हिकु सेल जे अंदरि कंदासीं ऐं उन सेल खे छा सॾींदा आहियूं असां? उन सेल खे सॾींदा आहियूं असां इलेक्ट्रोलाइटिक सेल। इलेक्ट्रोलाइटिक सेल यानी बरक़ी पाशीदगीअ वारो सेल। इलेक्ट्रोलाइटिक सेल खे जेकॾहिं डिफाइन कयूं त कीअं डिफाइन कंदासीं? चवंदासीं त इट इज़ अ डिवाइस। इहा हिकिड़ी डिवाइस आहे आर अ सेल इन विच जंहिंजे अंदरि प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलाइसिस अकर। यानी चए थो त अहिड़ो सेल अहिड़ी डिवाइस जंहिं डिवाइस जे अंदरि इलेक्ट्रोलाइसिस वारो प्रोसेस थिए त उन सेल खे सॾींदासीं असां इलेक्ट्रोलाइटिक सेल। हाणे इहो जेको इलेक्ट्रोलाइटिक सेल आहे इन जी कंस्ट्रक्शन कुझु अहिड़े नमूने सां आहे त हिकिड़ो शीशे जो बीकर खणंदासीं। उन शीशे जे बीकर जे अंदरि ॿ मेटल जूं स्ट्रिप्स लॻाईंदासीं। उन मेटल जे स्ट्रिप्स खे ॿाहिरां कंहिं बैटरीअ जे सोर्स सां कनेक्ट कंदासीं। हाणे चए थो त हीअ जेका कंस्ट्रक्शन आहे इहा कंस्ट्रक्शन आहे असां वटि इलेक्ट्रोलाइटिक सेल जी। इन इलेक्ट्रोलाइटिक सेल जे अंदरि जेको सॉल्यूशन फिल कंदासीं असां उहो सॉल्यूशन हूंदो असां वटि इलेक्ट्रोलाइट यानी बरक़ पाश गार। पोयां पढ़ी आयासीं असां बरक़ पाश त यानी अहिड़े क़िस्म जो गार जंहिं में करंट क्रॉस करे। हाणे बैटरीअ जे ॿिनि टर्मिनल सां जेके इहे ॿई प्लेट्स कनेक्ट हूंदियूं उन में हिकिड़ो पॉजिटिव टर्मिनल आहे ॿियो नेगेटिव टर्मिनल आहे। हाणे जॾहिं असां इन जे अंदरि सॉल्यूशन फिल कयोसीं ऐं इन्हनि ॿिन्हिनि टर्मिनल्स खे असां बैटरीअ जे टर्मिनल सां कनेक्ट कयोसीं त इन गार मंझां करंट हलणु शुरू थियो। हाणे इन गार जे अंदरि लेट सपोज इन गार जे अंदरि असां सॉल्यूशन जेको भरियो आहे इहो भरियूं पिया असां सोडियम क्लोराइड जो। पोयां पढ़ी आयासीं असां त इहो जेको सोडियम क्लोराइड आहे इहो पॉजिटिव ऐं नेगेटिव आयन्स जो ठहियल आहे। यानी सोडियम पॉजिटिव आयन आहे क्लोरीन नेगेटिव आयन आहे। त जॾहिं असां इन सोडियम क्लोराइड में जा करंट क्रॉस कराईंदासीं त इहो जेको पॉजिटिव वारो आयन आहे इहो नेगेटिव टर्मिनल ॾांहुं मूव कंदो। यानी इहो जेको केट आयन आहे जंहिं टर्मिनल ॾांहुं मूव कंदो उहो नेगेटिव हूंदो ऐं उन नेगेटिव टर्मिनल खे सॾींदा आहियूं असां कैथोड। कैथोड यानी अहिड़े क़िस्म जो बैटरी जो उहो टर्मिनल जंहिंजे मथां नेगेटिव चार्ज हुजे। क्लोरीन जे मथां माइनस जी चार्ज आहे
इहो बैटरीअ जे पॉजिटिव टर्मिनल ॾांहुं मूव कंदो ऐं उन पॉजिटिव टर्मिनल खे सॾींदासीं असां एनोड। यानी कैथोड ऐं एनोड इहे ॿ इलेक्ट्रोड आहिनि यानी बरक़ीर आहिनि जेके बैटरीअ जा ॿ टर्मिनल्स आहिनि। पॉजिटिव टर्मिनल खे एनोड सॾींदासीं, नेगेटिव टर्मिनल खे असां कैथोड सॾींदासीं। पोइ जॾहिं इहे ॿई मेटल जूं स्ट्रिप्स जॾहिं इन सॉल्यूशन में डिप थियल हूंदियूं ऐं पोइ जॾहिं उनखे तारुनि जी मदद सां बैटरी जे टर्मिनल सां कनेक्ट कंदासीं त हाणे इन मंझां करंट हलणु शुरू कंदो। पोइ इहो सोडियम ऐं क्लोरीन पंहिंजनि आयन्स में टुटी पवंदा ऐं हिकिड़े क़िस्म जी चेंज अकर थींदी जंहिं चेंज खे सॾींदासीं असां इलेक्ट्रोलाइसिस यानी बरक़ी पाशीदगी। त यानी बरक़ी पाशीदगी इलेक्ट्रोलाइसिस इहो हिकिड़े क़िस्म जो केमिकल प्रोसेस आहे। जंहिं केमिकल प्रोसेस जे अंदरि जेका केमिकल चेंज अचे थी पई उहा केमिकल चेंज इहा आहे त उन में जेको कंपाउंड आहे असां वटि जंहिंखे सॉल्यूशन फॉर्म में फिल कयो आहे उहो कंपाउंड पंहिंजनि आयन्स में टुटे थो ऐं करंट जी मौजूदगीअ में उहे जेके आयन्स आहिनि पंहिंजनि इलेक्ट्रोड्स ॾांहुं मूव कनि था। यानी पॉजिटिव आयन नेगेटिव इलेक्ट्रोड ॾांहुं मूव कंदो ऐं नेगेटिव आयन पॉजिटिव इलेक्ट्रोड ॾांहुं मूव कंदो ऐं नतीजे में केमिकल रिएक्शन स्टार्ट थींदो। जंहिं केमिकल रिएक्शन स्टार्ट थियण सां केमिकल चेंज क्रिएट थींदी। हाणे इहो जेको सॼो प्रोसेस आहे इहो इन सेल जे अंदरि थिए थो जंहिं सेल खे सॾींदा आहियूं असां इलेक्ट्रोलाइटिक सेल।